असां सिखंदासीं सिंधी मास्टर जे बारे में। जी हाँ दोस्तों, सिंधी मास्टर ये उहा एप्लीकेशन आहे जेका काइनी मास्टर आहे ऐं उनखे मूं सिंधीअ में कयो आहे। सवलो चइजे त इन जो मूं ॿेड़ो ॿोड़ियो आहे। अचो त ॾिसूं। जी हाँ दोस्तों, को ज़मानो हूंदो हो जॾहिं असां यूलीड वीडियो स्टूडियो, कोरियल ऐं विंडोज़ मूवी मेकर जहिड़ा सॉफ्टवेयर इस्तेमालु कंदा हुआसीं जिन जी रिज़ल्ट त कंहिं कम जी कोन हूंदी हुई। वॾो वॾो टाइम वठंदा हुआ ऐं उन ते बि असां जेको सो पंहिंजो पाण खे अलाए छा कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट ठाहींदा हुआसीं। अॼु जो दौरु आहे जो खीसे में मोबाइल पई आहे ऐं उन में वीडियो एडिटर अहिड़ा सॉफ्टवेयर पिया आहिनि जो अहिड़ो गहिड़ो नथो कहिड़ो मूं जहिड़ो बि ज़बरदस्त वीडियो एडिटिंग करे सघे थो। जी हाँ दोस्तों, स्टार्ट कंदासीं सभ खां पहिरीं नओं खाको या ख़ाली खाको। पाण नओं खाको ठाहींदासीं जंहिंजो नालो को बि रखूं था। मिसलन हिन जो नालो रखियोसीं, न जो नालो महफ़ूज़ रखी छॾियोसीं। ठीकु, हाणे हितां सां का बि मीडिया चॉइस कंदासीं। जीअं मिसलन मूं का मीडिया खईं। अॻिते हे कुझु थेम्स आहिनि, रली आहे, अजरक आहे, को पस मंज़र या असां सादो रखंदासीं। फ़िलहालु आउं को पस मंज़र नथो खणा, अॻिते वेंदासीं। उनखां पोइ लिखत शुरूआति में कहिड़ी अचे, विच में छा अचे, आख़िर में छा हुजे, कुझु बि न। बैकग्राउंड म्यूज़िक, रिकॉर्ड थियल एल्बम, फ़नकार, फोल्डरनि मां को बि चूंडे। बहरहाल फ़िलहालु आउं को बि कोन पियो खणा। अॻिते जी हाँ दोस्तों, जीअं असां अॻिते आयासीं, हीअ हुन जो इंटरफेस आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। दोस्तों मज़े जी ॻाल्हि इहा आहे जो हिन अंदरि तव्हांखे कुझु नवां फीचर्स मिलंदा। जी हाँ, हिन जो प्रो वर्जन तमामु जल्द तयारु कयो वेंदो ऐं हिन में असां लिखत, जी हाँ, पहिरीं हथ सां लिखत ऐं मथे लिखत ते क्लिक करे कुझु बि लिखंदासीं। मिसलन आउं लिखां थो महबूब हिंगोर जो, ऐं हिनखे कुझु बि वॾो करे हेठि आणींदुसि। उनखां पोयां फ़ूंट, हिन में मूं कुझु सिंधी फ़ूंट शामिलु कया आहिनि। जीअं शबीर कुंभार जो फ़ूंट आहे, MB खुरम आहे। MB खुरम जो तव्हां ॾिसो था, MB खुरम चेंज थी वियो, MB खुरम में अची वियो। जी हा, जेकॾहिं हिनखे आउं उर्दू फ़ूंट में करियां त पाकिस्तानीज़ फ़ूंट बि हिन में शामिलु आहिनि। पाकिस्तानी चइनी ज़बाननि जो हिकिड़ो फ़ॉन्ट आहे ऐं उहो हुन में एड थी चुको आहे, जेको उर्दू, पश्तू ऐं सिंधीअ में लिखियो वेंदो आहे अक्सर। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ उर्दू फ़ॉन्ट आहे। उनखां अलावा हिकिड़ो उर्दू फ़ॉन्ट बि हिन में शामिलु आहे। जी हीअ ॾिसो, हीअ उर्दू फ़ॉन्ट आहे, बिल्कुलु उर्दू ई आहे। हिन में ॻे सिंह खे हुन कटे छॾियो आहे, छो जो उर्दू में ईअं सिंह आहे ई कोन। ऐं हिकु ॿियो फ़ॉन्ट बि आहे, हीअ बि। जेके दोस्त स्टेटस ठाहीनि था व्हाट्सअप, फेसबुक वग़ैरह जे लाइ, उन्हनि जे लाइ निहायत काराइतो साबित थींदो, छो जो उर्दू में ठाहिणु चाहिनि था त उर्दू में लिखनि, सिंधीअ में ठाहिणु चाहिनि था त सिंधीअ में काफ़ी सारा फ़ॉन्ट शामिलु कया विया आहिनि। जी हा, जिन में फ़िलहालु आउं हुनजो महबूब सिंधी फ़ॉन्ट में रखंदुसि ऐं उनखां पोयां न MB खुरम हिकिड़ो सुठो फ़ॉन्ट आहे। हिन में शबीर कुंभार जा फ़ॉन्ट एड थियल आहिनि, गुलनि वारा वग़ैरह वग़ैरह, पर हीअ फ़ॉन्ट मूंखे सही लॻंदो आहे। उनखां पोयां
इन जे पोयां जो रंग कारो रखूं था, कारो फुल कारो हुजे, मसलन जीअं साफ़ ॾिसण में अचे। ऐं उन खां पोयां हिन जी आउटलाइन बि कारी रखूं था, कारी न ॻाढ़ी रखूं था। हाणे हिन आउटलाइन खे बंदि था करे छॾियूं, इन जो पाछो अछो रखूं था ऐं हिनखे ओके था करियूं। जी हा, हीउ हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे ऐं तारीफ़ आहे सिंधी मास्टर जो। हाणे हिनखे असां महफ़ूज़ कंदासीं पंहिंजी गैलरी में। जी हा, गैलरी में महफ़ूज़ करण जे लाइ असां सफ़ा आला तरीन क्वालिटी खणूं, या साफ़ हुजे या विचोले तबके में असां हिनखे साफ़ कंदासीं। हीउ ॿुधाए पियो त का ग़लती आहे जो तव्हां हीउ महफ़ूज़ नथा करे सघो। जी हा, अञा वक़्तु लॻंदो तक़रीबन। जी बाक़ी कुझु सेकंड 4 या 5 छो जो सही फाइल ई नंढी आहे ऐं ही वीडियो गैलरी में महफ़ूज़ थी चुको आहे। ॾिसो वंडियो या ठीकु, बहरहाल हिनखे ॾिसंदासीं MX प्लेयर प्रो जी मदद सां। जी दोस्तो, उमेदु आहे अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। ऐं मज़े जी ॻाल्हि त सिंधी मास्टर डाउनलोड कीअं थिए, जी हा, त खुटको न कयो, उन जो लिंक हू तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे, जीअं तव्हां आसानी सां डाउनलोड करे सघो था। या तव्हां मुंहिंजे ब्लॉगर महबूब उमर जो खे विज़िट करे पहिरीं पोस्ट जेकी सभ खां टॉप ते हूंदी या हेड ते, उनजो अलॻि हिकिड़ो पेज ठाहियो वियो आहे। तव्हां सिंधी मास्टर जे पेज ते वञो, तॾहिं बि आसानी सां डाउनलोड करे सघो था। मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदा। अल्लाह निगहबान।